नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधड़ी ते सैफल शाख जे आबादगारनि हारियुनि जूं दाहूं। शाख जी पुछड़ी में पाणी जी तमामु घणी खोट, जंहिं सबबि आबादगारनि खे वॾी परेशानी। सवें एकड़ फसल आबादीअ खां महरूम। जी नाज़रीन, रिपोर्ट मोहम्मद यूसुफ दर्स जे मूजिबि सिंधड़ी ते सैफल शाख जे आबादगारनि हारियुनि जूं दाहूं। शाख जी पुछड़ी में पाणी जी तमामु घणी खोट, जंहिं सबबि आबादगारनि खे वॾी परेशानी। सवें एकड़ फसल आबादी खां महरूम। इन मौक़े ते आबादगार हामिद दर्स, मोहम्मद उमर दर्स, मोहम्मद अली दर्स, गुलाम कादिर दर्स, एहसान अली एहतजाज कंदे ॿुधायो सैफल शाख जे गेट खे इंजीनियर सील करे पुछड़ी जे पाणी खे मारियो आहे। असांखे पीअण जे पाणी में वॾी तकलीफ़ आहे। हिकु त शाख अॻे विलास जे मथां गेट सील करण सां पाणी 1 फुट बि नाहे, जॾहिं त शाख जो पाणी सदाईं 3 फुट रहण सां पुछड़ी में पाणी पहुचे थो। असां आला इख्तियारियुनि खे अपील कयूं था त सैफल शाख खे पाणी ॾिनो वञे। असांजी ज़मीन आबादी खां मुतासिर थिए पई ऐं गुज़िरियल साल बरसाती तबाही में कणिक जे फसल खां महरूम रहियासीं। हिन वक़्तु वणनि लाइ ज़मीन तयारु कई पर पाणी नथा ॾियनि। पानी ॾियो। हालत लगी हुई पानी की, पानी जो जो हथरादू के कोर्ट जो तो हींअर जो इंजीनियर जो लाग कया दर ऐं महिरबानी करे जो तो पानी ॾियो, असांखे हक़ कयो वञे ऐं हथरादू जेका कोर्ट बिल्कुलु ख़त्म कई वञे। ज़ुल्म लॻो पियो, का शइ कोन्हे, पाणी कोन्हे ऐं जेको तो असीं डायरेक्टर के वज़ीर आला सिंध खे अपील कयूं त ख़ुदा रा हिन शाख जो तो नोटिस वरितो वञे ऐं पाणी ॾिनो वञे, असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। हीअ हथरादू कोर्ट सिर्फ़ु पैसनि जे लाइ जेको तो इंजीनियर जेका जो गेट जेको तो सील कयो, बराए महिरबानी जेको तो असांजी शाख खे पाणी ॾिनो वञे, असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे।